अस्सलाम वालेकुम, दिस इज़ अब्दुल वेलकम अगेन अवर यूट्यूब चैनल गुरु ऑफ MCQs। अॼु असां वधीक सिंधी लेक्चर और मॉडल पेपर नंबर 5 डिस्कस कंदासीं। अॼु जो असांजो पहिरियों सुवालु आहे त पशु भाषा जेको आहे मजमू कहिड़े अफ़सानी नगार जो लिखियलु आहे। त इहो अयाज़ कादरी साहिबु आहे, जमाल रिंद साहिबु आहे, ग़ुलाम रब्बानी आहे, या जमाल अबड़ो आहे, या जमाल ॿ दफ़ा ॾिनल आहे। इहो जमाल अबड़ो साहिब जो जेको आहे पशु भाषा जेको आहे लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे त ॾूरी ॾूरी ॾींहं कहिड़े शाइर जो मजमू आहे। त शेख अयाज़ साहिबु, इमदाद हुसैनी साहिबु, तनवीर अब्बासी साहिबु, या उस्ताद बुखारी साहिबु। त इहो तनवीर अब्बासी साहिब जो जेको आहे शाइरी जो जेको आहे मजमू आहे। ॿियो आहे अमर जलील जो असुलु नालो अब्दुल करीम, अब्दुल नबी, अब्दुल जलील, अब्दुल सत्तार। त अब्दुल जलील जेको आहे अमर जलील जो जेको आहे असुलु नालो अब्दुल जलील हुयो। कहिड़े अदीब जो तख़लुस ग़रीब हुयो, जेको पंहिंजी शाइरी में ग़रीब जेको आहे तख़लुस कमु आणींदो हुयो। त डॉक्टर गुरबख्शानी हुयो, डॉक्टर भेरूमल महरचंद अडवाणी हुयो, या परमानंद मेवराम हुयो, या ॼेठमल परसराम हुयो। त हिन जो सही ऑप्शन भेरूमल महरचंद अडवाणी हुयो। ऐं हिन जा जेके क़दीम सिंधी ॿोलीअ जी तारीख़ ऐं वॾो सिंधी व्याकरण इहे हिन जा किताब लिखियलु आहिनि। ॿियो आहे क्वेश्चन नंबर असांजो 5, शाइनात जे सिलसिले जा शाइर जे हवाले सां कंहिं PhD कई आहे। डॉक्टर मोहम्मद अली मांझी, डॉक्टर मखमूर बुखारी, डॉक्टर कमाल ॾिमड़ो, या शेर मेहराणी। त हिन जो सही ऑप्शन पहिरियों थींदो डॉक्टर मोहम्मद अली मांझी साहब PhD कई आहे। क्वेश्चन नंबर असांजो 6 आहे त मिस्री शाह कहिड़ी सनफ़ जो शाइर हुयो। काफ़ी जो, वाई जो, बैत जो, नज़म जो। त इहो काफ़ी जो शाइर हुयो जेको असां पोयों मॉडल पेपर में पढ़ी चुका आहियूं। सोन वरियूं दिलियूं इहो हिकिड़ो नावेल आहे। इहो कंहिंजो लिखियलु आहे? लालचंद अमरॾिनो, भेरूमल महरचंद अडवाणी, या मिर्ज़ा कलीज बेग, या काज़ी खादिम साहिब जो लिखियलु आहे। त इहो लालचंद अमरॾिनो जो इहो किताबु लिखियलु आहे। ॿियो असांजो आहे किताबु जॾहिं मां न हूंदुसि कहिड़ी सनफ़ ते लिखियलु आहे। या कहाणी आहे, ड्रामो आहे, या आतम कहाणी आहे। त इहा जेका आहे कहाणी जो किताबु आहे, जॾहिं मां न हूंदुसि। ॿियो असांजो क्वेश्चन नंबर 9 आहे त अब्दुल करीम गद्दाईअ जे मजमूए जो नालो छा आहे। त आबि हयात, माक फड़ा, हवा जे साम्हूं पखणा ऐं पांवार। इहे अब्दुल करीम गद्दाई जा जेके आहिनि इहे कहाणियुनि जा मजमू आहिनि। इहे अब्दुल करीम गद्दाई त लिखियो आहे, पर इहो छाजो मजमू आहे? त इहे कहाणी जो मजमू आहे। ॿियो क्वेश्चन नंबर असांजो 10 आहे त मेरो धाड़ेल किताबु कंहिंजी सनफ़ आहे। कहिड़ी सनफ़ आहे? तारीख़ जी सनफ़ आहे, सफ़रनामो आहे, कहाणी आहे, नावेल आहे। त हीअ नावेल आहे। अहिड़े हिसाब सां बि सवाल सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारा ॾींदा आहिनि त हीअ सनफ़ जेका आहे कहिड़ी सनफ़ आहे। हो ॾोथी हो ॾींहुं किताबु कंहिंजो लिखियलु आहे? पीर अली मोहम्मद राशिदी, ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासमी, ग़ुलाम मुस्तफ़ा शाह, पीर हसामुद्दीन राशिदी जो जेको आहे हू ॾोथी हो ॾींहुं, या उहे ॾींहं वरी उहे शींहं जेको आहे पीर अली मोहम्मद राशिदी साहिब जो लिखियलु आहे, जेको सिंध पब्लिक सर्विस कमीशन में आयो हुयो। पीर अली मोहम्मद राशिदी ऐं पीर हसामुद्दीन राशिदी इहे पाण में भाइर हुया। सिंधी आवाज़ में केतिरा क़िस्म आहिनि? त 10 आहिनि, 20 आहिनि, 15 आहिनि, या 4 आहिनि। त हिन जो सही ऑप्शन जेको थींदो उहे आहिनि 6 जेके आहिनि क़िस्म आहिनि। क्वेश्चन नंबर असांजो 14 आहे सिंगार खे नओं मोड़ ॾींदड़ कहिड़ो शाइर आहे। त ॿेड़ो फ़क़ीर, बंभोर फ़क़ीर, जमाल खट्टी साहिबु, या मिस्री फ़क़ीर। त हिन जो सही ऑप्शन जेको थींदो उहो थींदो जमाल खट्टी साहिबु। 3 नंबर जेको आहे इन जेको आहे सिंगार खे तमामु घणो मोड़ ॾिनो। ॿियो असांजो सुवालु आहे त सिंधी ॿोली जो लासानी जाग्राफी किताबु जेको आहे कंहिंजो लिखियलु आहे। डॉक्टर नबी बख़्श बलोच साहिब जो, सिराजुल हक़ मेमण साहिब जो, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, डॉक्टर फहमीदा हुसैन। त डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिबु जेको आहे इहो किताबु लिखियो आहे, छाकाणि त हिन ॿोलीअ ते तमामु घणो कमु कयो हुयो। सिंध ॿोलीअ जो पिणु बुनियादु, या सूफ़ियात, ॿिया केतिरा ई किताब जेके आहिनि ग़ुलाम अली अलाना साहिबु लिखिया आहिनि। क्वेश्चन नंबर असांजो 16 आहे, इम्पॉर्टेंट क्वेश्चन आहे। चोटियों दर कंहिंजे अफ़साननि जो मजमू आहे। हीउ हिकिड़ो अफ़सानो आहे। त इहो तारिक अशरफ, शमसुद्दीन अरसानी, शबनम गुल, नसीम ख़ाल जेको आहे चोटियों दर। शबनम कविल इहो बि हिकिड़ो अफ़सानो आहे जेको नसीम ख़ाल साहिब जो लिखियलु आहे। ॿियो क्वेश्चन नंबर असांजो 18 क्वेश्चन नंबर आहे ग़ुलाम नबी मुग़ल जो किताब जो जेको नालो ॿुधायो। 60
87 चांदीअ जूं तारूं, गद्दार या ज़वाल। त हिन जो सही ऑप्शन जेको आहे पहिरियों थींदो 60 87। अली बाबा जो लिखियलु नाविल हमोसत, मोहन जो दड़ो या चंड जा तमनाई या नओं शहर। त मोहन जो दड़ो जेको आहे हीअ हिन जो हिकिड़ो ड्रामो लिखियलु आहे। हमोसत इहो वरी असांजो आगा सलीम जो जेको आहे नाविल लिखियलु आहे। सिंध जो शाहनामो पहिरियों असां पढ़ी चुका आहियूं। त इहो किताबु कंहिंजो लिखियलु आहे? त मीर हसन अली ख़ान, फाज़िल शाह, मियां ग़ुलाम शाह कलोड़ो या मिस्री शाह। त हीउ मीर हसन अली ख़ान जेको जो आहे इहो किताबु लिखियलु आहे। ॿियो आहे एमिली उर्फ़ तालीम जी उनवान सां सिंध जे कहिड़े दानशूर तर्जुमो कयो आहे? त इब्राहिम जोयो, तनवीर अब्बासी, शेख हयाज़ या काज़ी खादम। त हिन जो सही ऑप्शन थींदो पहिरियों थींदो। बयानुल आरफ़ीन फ़ी तनबील काफ़िलीन कहिड़ी ॿोलीअ में कलमंद कयो वियो आहे? त अरबी में, फ़ारसी में, सिंधी में, सराइकी में। त इहो फ़ारसी में जेको आहे। पहिरियां शाह करीम जो कलाम खे कंहिं किताब सूरत में महफ़ूज़ कयो हो? त मोहम्मद रज़ा ठठवी साहब, काज़ी कादन, अबुल हसन ठठवी साहब, शाह करीम लोड़े वारो। त हिन जो सही ऑप्शन मोहम्मद रज़ा ठठवी साहब थींदो। क्वेश्चन नंबर असांजो 24 आहे त उन शहर जो नालो ॿुधायो जंहिं सुर केॾारे में खरड़ी जंग जो अहवालु बयानु कयो। त ख़लीफ़ो नबी बख़्श, शाह इनायत, कंबर अली, काज़ी कादन। त हिन जो सही ऑप्शन पहिरियों थींदो ख़लीफ़ो नबी बख़्श कासिम साहब। अदब ऐं ज़िंदगी कहिड़ी आलिम जी तक़रीर आहे जंहिंखे मज़मून जी सनफ़ छपराए वियो? अलामा आहे काइज़ी, हसामुद्दीन राशिदी, शेख हयाज़, शमसुद्दीन बुलबुल। त अलामा आहे काइज़ी इहो पहिरियों ऑप्शन सही थींदो। क्वेश्चन नंबर असांजो 26 आहे, इंपॉर्टेंट MCQs आहे SSC टेस्ट जे लाइ। सिंधी व्याकरण किताब जेको आहे कंहिंजो लिखियलु आहे? भेरूमल महरचंद अरबाणी, मिर्ज़ा कलीज बेग, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना, डॉक्टर फ़हीदा हुसैन। त इहो मिर्ज़ा कलीज बेग साहब जो लिखियलु आहे। क्वेश्चन नंबर असांजो 27 आहे त मोहम्मद उस्मान ॾेपलाई जो लिखियलु नाविल जेको आहे कहिड़ो आहे? त अजीब भेट, नूर जहान ऐं सांगड़ या गवाही। त सांगड़ जेको आहे मोहम्मद उस्मान ॾेपलाई जो आहे ऐं नूर जहान जेको आहे इहो किताबु जेको आहे भेरूमल महरचंद अरबाणी साहब जो लिखियलु आहे। ॿियो असांजो बयानुल आरफ़ीन किताबु जेको आहे इहो कंहिंजो लिखियलु आहे? मोहम्मद सिद्दीक़ मेमण साहब या डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो, डॉक्टर ग़ुलाम अली अलाना या डॉक्टर नबी बख़्श। त डॉक्टर उमर बिन दाऊद पोटो जो इहो किताबु लिखियलु आहे। क्वेश्चन नंबर असांजो 29 आहे दोदे चनेसर जी ॻाल्हि कहिड़ी दायरे में अचे थी? मज़ाहिया में, इश्किया में, मज़हबी में या रज़मिया में। त हिन जो सही ऑप्शन रज़मिया में थींदो। त हीअ हुया असांजा मॉडल पेपर नंबर असांजो 5 जेको डिस्कस कयोसीं। असां वधीक नेक्स्ट लेक्चर में ॿियो मॉडल पेपर डिस्कस कंदासीं। थैंक यू वेरी मच।